मौके ते कीअं फरमायो कहते कीअं फरमायो हिन मौके ते फरमायो मूंखे वधीक वेझो उहो हूंदो जेको दुनिया में घणे में घणो मूंते दुरूद पढ़ंदो हिकड़े के अल्लाह जे वली खे बाने खे नबी सन जो दीदार थियो पर उन टाइम ते हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन खां नाराज हुया महबूब जे साम्हूं अचे हुजूर पंहिंजो मुंहुं मुबारक ॿिए पासे करे छॾे आखिरकार उन शख्स हुजूर जी खिदमत में अर्ज़ कयो या रसूल अल्लाह आलमन खां ॿुधो आ नबी साईं पंहिंजी उम्मत खे सुञाणींदो आ तव्हां मूंखे सुञाणो था तव्हांजो उम्मती आया हुजूर फरमायो हूंदो ईअं कोन फरमायो त आहे और हूंदो या रसूल अल्लाह छो नथा सुञाणो पाण फरमायो तो कदे भुलजी दुरूद पढ़ी मूंखे याद कयो त आउं तोखे याद कया जिंदा के बिना इहो तो कदे अमल न कयो आ उन शख्स उन ॾींहं खां वठी हबीब ते दुरूद पढ़ण शुरू कयो कसरत सां घड़ाई सां कुझु टाइम खां पोइ वरी नबी साईं जो दीदार ॾिसे तो हुजूर ॾिसण बि पिया मुस्कुराइनि बि हबीब सुञाणो था पाठ में हा हाने तू असा के दुरूद पढ़ी याद कंदो आही असा तोखे जवाब ॾेई याद अक्सर करे तमाम अस्पतालुनि में होटलन ते मुख्तलिफ जगह ते पंफलेट लिखा हुंदा उन ते लिखियल हुंदो आज आपने नबी पाक पे दुरूद पढ़ा है या नहीं अगर नहीं पढ़ा है तो अभी पढ़ ले ओ मुझे हबीब जा उम्मती ई जिंदगी फानी आ अज आयो सुवारे हुंदासी अले कोन माए त मन मिटी जा वारे मोटी ईंदा उते जे कदे कब्र में ऐं क़यामत में कम ईंदो त मदीने वारो मीर कमे दुरूद शरीफ जा फज़ाइल आलम लिखया आलम लिखयो आ त महबूब ते घणे दुरूद पढ़ंदड़ खे नबी साईं जो जागते दीदार था पर दुरूद पढ़े तो ॿिए पासे नेक अमल न आहे इन जे लाइक़ आहे जो जागते नबी साईं जो दीदार करे सघे त पोइ वरी ॿियो इहा महिरबानी थींदसि त उन खे ख्वाब में नबी साईं जो दीदार थींदो पर अञा बि गुनाहगार आहे दुरूद त पढ़े थो पर ॿिया नेक अमल न आहिनि इन जे लाइक़ आहे जो नबी साईं जो दीदार करे सघे आलम लिखियो आहे त पोइ टियों दफ़ो इहा महिरबानी थींदसि दुरूद घणे पढ़ंदड़ खे मरण खां पहिरीं नबी साईं जो दीदार थींदो पोइ हिन जिस्म मां साह उन वफादार नबी जे मथा दुरूद पढ़ी हुजूर के सल्ला करे अल्लाह जे हबीब के याद करे दुनिया में जेको महबूब के याद कंदो हुजूर फरमायो कब्र ऐं क़यामत में मानो उन सां गॾु हूंदो जेको दुनिया में जंहिंसां मोहब्बत कंदड़ हूंदो अल्लाह करे शर तुंहिंजी मुंहिंजी मोहब्बत हज़रत रोज़े धरीअ सां बि हुजे त मदीने वारे मीर हाजी गुलाम नबी महसूर वेचारे चयो आ त ॿिया सभु माण्हू बेवफा थई पर जेकॾहिं वफादार अथई त अल्लाह जा वली बि अल्लाह जो हबीब हम तो सभई बेवफा मगर हिक मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे दुनिया जो दवाओं मेरी मर्ज़ में मगर मुझी दिल के लगल मर्ज़ ॿियो न पर साल पहुतस न हिन साल साथी वने थी गमन में गुज़रदी हयाती हुक्म हाज़ुरीअ जो जे हिन साल थींदो रखे वो अखियुनि ते इरादो इहो सभई बेवफा मगर हिक मोहम्मद
मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आए। हाने मुझे दुरूद दी बरकत हाने पढ़ो हबीब ते सलात सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। से रोजे वाला पान फरमाता असा जने कोटड़ी कबीर में हजरत मखदूम यार मोहम्मद जे मदरसे में पढ़दा हुआ से मखदूम साहब जो फकीरी हाल हो मानी भली धते को न मिलदे भला काम को न हुदा होया पान फरमाता उन अल्लाह जे बाने जो फकीरी हाल जे करे गोठ में फकर कंदो हो पारू क्यों मानियो मिलदे हो का बदिया का चार का 8 ॾींहं जी अॻे पकल वा सुकल मानी खणी ताल बाईंदा हज़रत रोज़े वारा फरमाता ॾींहं ऐं रात में मानी जो अधु लोलो मिलंदो हो सो भी सुकल पाण फरमाता उन मानी जा टुकड़ कंदा हुयासीं अधु टुकड़ो पानी में पुसाए नरम करे ॾींहं जो खाओ अधु टुकड़ो पानी में पुसाए नरम करे रात जो खाओ हाणे भुख नथी सतायो इल्म हासिल को न पियो थे हेदा जुमे की रात आई मदरसे जा सब तालिब सुनी पिया हज़रत रोज़े वाला फरमाता मुताज़ो वुज़ू कयो बरकातो नफिल पढ़ियो उन का पो मुस्तफा जे मदीने दे मुंह करे एकड़े पैर ते भी 50,000 दफा नबी करीम ते दुरूद पढ़ियो घणा दफा 50,000 दफा पर एकड़े पैर ते भी ऐं मुस्तफा के जेको सदा कंदो आ हबीब ॿुधंदो भी आ मदद भी कंदो आ हिकड़ो अल्लाह जो बानो उनखे रोज़ानी नबी संजो दीदार थींदो हो पर मखदूम मोहम्मद हाशिम छटनी रहमतुल्लाह अलैहि की फतवा लिखी उन फतवा ते उन आलिम एतराज कयो तो मखदूम जी फतवा गलत मोजी फतवा सही आ उनखे रोज़ानी नबी संजो दीदार थींदो हो मखदूम मोहम्मद हाशिम जी मुखालफत की दीदार एकड़ी रात डी रात टी रात आखिर चौथी या पंजी रात गिरजे में गारो विधी मुस्तफा दे मदीने दे मोह करे फारसी में हिकड़ी मनाजात ठाहे बेई हुजूर के सल्ला तो करे वो मनाजात केड़ी ही सलात पढ़ तो बुधाया तो याद कजा इंशाअल्लाह कम ईंदे सल्लल्लाहु अलैहि चले तो अस्सलातु अलैका या खैरल वरा वस्सलामु अलैका या नूरल हुदा या हबीबी सय्यदी दरमाद अमर के बंदर इस्याराद रहमतल लिल आलमीन या रसूल हम शफीउल मुज़निबीन या रसूल मुश्किल पेशस्त मंदर बेकसी या रसूल अल्लाह मारा तो बसी आजिज़ मुदरमाद अब्दस्तन बगीर गैर तो दीगर नदार दस्तगीर या